नाज़रीन इत्तेहाम ख़बर वासा शेयर कंदालो पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इंसानी हक़नि जे अॻूणे अॻवान आसमा जहांगीर जी वरसी के मौक़े ते पैगाम जारी किया है। आसमा जहांगीर के आइन इंसानी हक़नि रवादारी ऐं जमहूरियत बाबत संदस बेलोस मेहनत ते भेटा पेश करूं था। बिलावल भुट्टो जो ये चवणु है आसमा जहांगीर जो फ़िक्री ऐं अमली विरसो एक मुनसिफ़ानी ऐं बराबरी ते क़ाइम मुआशरे लाइ असांजी जदोजहद में शामिल रहंदो। बिलावल जो ये चवणु है। एक बार ॿीहर या ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कंदालूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इंसानी हक़नि जी अॻूणी अॻवान आसमा जहांगीर जी वरसी के मौक़े ते पैगाम जारी किया है। आसमा जहांगीर के आइन इंसानी हक़नि रवादारी ऐं जमहूरियत बाबत संदस बेलोस मेहनत ते भेटा पेश करूं था। बिलावल जो ये चवणु है। बिलावल जो वधीक चवणु त आसमा जहांगीर जो फ़िक्री ऐं अमली विरसो एक मुनसिफ़ानी ऐं बराबरी ते क़ाइम मुआशरे लाइ असांजी जदोजहद में शामिल रहंदो। एक बार ॿीहर नाज़रीन अवां सां शेयर कंदालूं। आसमा जहांगीर के आइन इंसानी हक़नि रवादारी जमहूरियत बाबत बेलोस मोहब्बत पेश क्यों था। बिलावल भुट्टो ज़रदारी नाज़रीन जो चवणु है तो जहांगीर वरसी मौक़े पैगाम जारी किया है। आसमा जहांगीर की वरसी ते पैगाम जारी कंदे उन चयो है आसमा जहांगीर के आइन इंसानी हक़नि रवादारी ऐं जमहूरियत बाबत संदस बेलोस मेहनत ते भेटा पेश करूं था। ओस्मान चावड़ी का नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालो। ओस्मान चावड़ी गोठ लावरायो मीरचत में मुबैना तौर घरनि मथां चढ़ाई कई वई आहे। औरतुनि ते तशद्दुद खिलाफ़ मुतासिरनि एहतजाज कियो वियो आहे। एहतजाज कंदड़ अली बख्श मीरचत ऐं ॿियनि जो चवणु हो त बासर घरनि में दाख़िल थी औरतुनि ऐं ॿारनि मथां तशद्दुद कियो आहे। एहतजाज कंदड़ मूजिब जवाबदारनि औरतुनि ऐं ॿारनि मथां तशद्दुद करण वटि घरनि खे बाहियूं ॾिनियूं आहिनि। एहतजाज कंदड़नि मुतालबो कंदे चयो आहे जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फराहम कयो वञे। एक बार ॿीहर या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। ओस्मान चावड़ी खां ॻोठ अलहवरायो मीरचत में मुबैना तौर घरनि मथां चढ़ाई ऐं औरतुनि ते तशद्दुद खिलाफ़ मुतासिरनि एहतजाज कियो आहे। एहतजाज कंदड़नि अली बख्श मीरचत ऐं ॿियनि जो चवणु हो त बासर घरनि में दाख़िल थी औरतुनि ऐं ॿारनि मथां तशद्दुद कयो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त औरतुनि खे ॿारनि खे तशद्दुद जो निशानो बणायो वियो।